अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। जी तो अॼु जेको असां नज़म पढ़ंदासीं उहो आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह, क्लास 9th जो नज़म वारे हिसे जो पहिरियों जेको शाइर आहे जंहिंजी शाइरी जे बारे में पढ़ंदासीं ऐं हुनजे सवाने जे बारे में तव्हांखे कुझु ॿुधाईंदो रहंदुमि। तव्हां गौर सां ॿुधो ऐं इहे ॻाल्हियूं नोट कंदा हलो। त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जेको आहे सो सिंध जो मशहूरु सूफ़ी बुज़ुर्ग शाइर आहे। पाण 1699 ईस्वी 1102 हिजरी पुराणे मटियारी ज़िले जे भैंपुर ॻोठ जे हिकिड़ो सुई कंदड़ इलाइक़ो आहे, उते जेको आहे सो पैदा थिया। संदसि वालिद जो नालो शाह हबीब आहे ऐं पाण ख़ानदानी हिसाब सां यानी संदसि वॾा बि जेको आहे सो सूफ़ी बुज़ुर्ग वॾा शाइर थी रहिया आहिनि, जिन में शाह अब्दुल करीम बुलड़ीअ वारो मशहूरु शाइर आहे जेको समा दौर में रहियो आहे ऐं जेको आहे सो उहो उन वक़्त जो वॾो नामियारो ऐं सूफ़ी बुज़ुर्ग शाइर रहियो आहे। उहो साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो तड़ ॾाढो हुयो। शाह लतीफ़ जी तारीख़ पढ़ंदासीं या उन सवाने खे मुख़्तलिफ़ किताबनि तारीख़ मां जेके आहिनि उन्हनि खे पढ़ंदासीं त ख़बर पए त शाह साईं जेको आहे सो नंढे हूंदे खां ई इल्म ॾांहुं जेको आहे सो शौक़ु रखंदड़ माण्हू, यानी पंहिंजी ॿाराणी ज़िंदगीअ में बि जेको आहे सो मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ऐं इल्मु सिखंदो रहियो, इल्म वारनि सां गॾु रहंदो हुयो, पंहिंजे पीउ जे सोबत में रहियो। पीउ जेको आहे सो वरी उनखे जेका दुनियावी तालीम आहे, मकतबी तालीम जेका आई उहा शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खे ॾियारी। जेको मखदूम नूर अहमद भट्टी जेको आहे सो हैदराबाद मकतब उन ॾींहंनि में तमामु घणो मशहूरु हुयो, उते विहारियईंसि ऐं कुझु वक़्तु उते तालीम हासिलु कयईं, दुनियावी तालीम अरबी फ़ारसी जेको उन वक़्तु निसाब हुयो उहो हासिलु कयईं। उन खां पोइ पंहिंजे पीउ जे सोबत में रही करे बि काफ़ी ॻाल्हियूं काफ़ी इल्म जेको आहे शाह लतीफ़ सिखिया आहिनि। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जॾहिं सैरो सफ़र ते वेंदा हुया या वरी जॾहिं कंहिं आलम सां कचहरी कंदा हुया या पंहिंजे उतारे ते पंहिंजे उताक ते उन सां टे जेको आहे सो लाफ़ानी जेके किताब आहिनि जिन में तमामु हिदायत जा रस्ता खुलियल नज़र आयल आहिनि, उहे टे किताब हमेशह शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह सां गॾु हूंदा हुआ। हिकिड़ो त जेको सॼी इंसान ज़ात लाइ सतचश्मो आहे, हिदायत जो रस्तो आहे, उहो आहे क़ुर शरीफ़। उहो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह सां हमेशह पाण सां उनखे किताब खे गॾु खणंदा हुया। खणण जो मक़सदु इहो न आहे त खणी घुमाईंदा हुया, खणण जो मक़सदु पाण सां गॾु लॻाइण जो मक़सदु इहो हो त उनखे पढ़ंदा हुया, उन मां जेकी जेको आहे सो उन ते अमल बि कंदा हुया ऐं उन मां जेके शयूं आहिनि उहे माण्हुनि सां वंडींदा हुया। ऐं पंहिंजे शइरो शाइरीअ में जेकॾहिं ॾिसंदासीं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह शाइरी में त असांखे क़ुर जो आयतूं खोड़ जेको आहे सो हुनजे बेतन में मिलनि थियूं। अहिड़ी टेक्निक सां, अहिड़े तरीक़े सां, अहिड़े काफ़िए ऐं रदीफ़ सां शाह अब्दुल लतीफ़ पंहिंजे अहिड़ी महारत सां पंहिंजे इल्म सां उन्हनि सिंधी बेतन में क़ुर शरीफ़ जूं आयतूं ॾिनियूं आहिनि। हिकिड़ो इहो किताबु पाण सां गॾु हूंदो हुओ, हुन ते अमल कंदा हुआ, पढ़ंदा हुआ, अमल कराईंदा बि हुआ। ऐं ॿियो मौलाना जलालुद्दीन रूमी मशहूरु शाइर आहे, ठीकु आहे, उहो उनजो जेको मसनवी आहे, मसनवी मौलाना रूम जंहिंखे चवंदा आहिनि, मसनवी मौलाना रूम, इन जो असुलु नालो हुयो मौलाना जलालुद्दीन रूमी। इन जो जेको रिसालो आहे, जेको शाइरीअ जो किताबु आहे, उहो पाण सां गॾु हूंदो हुयो। ऐं टियों जेको किताबु हूंदो हुयो उहो पंहिंजे तड़ ॾाॾे शाह अब्दुल करीम बुलड़ीअ वारो, बुलड़ी इलाइक़े जो नालो आहे जितां जो रहायशी हुयो, रहाकू हुयो, जिते जो रहायश पज़ीर हुयो, जिते रहंदो हुयो शाह अब्दुल करीम, जेको शाह लतीफ़ जो तड़ ॾाॾो हुयो, उहो बुलड़ी शहर में रहंदो हुयो, इन करे इनखे चवंदा आहिनि शाह अब्दुल करीम बुलड़ीअ वारो। जीअं असां चवंदा आहियूं फलाणो हैदराबादी, फलाणो लाहौरी, अहिड़े हिसाब सां उहो शहर सां हुनजो उन इलाइक़े जो हुन सां नाले सां ॻांढापो ॾींदा हुआ। शाह अब्दुल करीम बुलड़ीअ वारे जो रिसालो, उन में जेको शेरो शाइरी ऐं क़ुर शरीफ़ ऐं मौलाना मसनवी जी
जेका मौलाना जलालुद्दीन रूमी जेका मसनवी आहे इहे किताब टे गॾु हूंदा हुआ। वॾा किताब आहिनि, वॾो किताब क़ुरान शरीफ़ आहे। काफ़ी तारीख़ दाननि जेको आहे सो शाह साईं खे करामती ॾेखारण लाइ, करामत वारो पीर बुज़ुर्ग ॾेखारण लाइ हुनखे उम्मी सॾियो अथनि। उम्मी माना अणपढ़ियल, जेको पढ़ी ऐं लिखी न सघे, बाक़ी जेको आहे सो उहो गुफ़्तगू उहा करे सघे, ऐं बाक़ी पढ़ी ऐं लिखी न सघे, हुनखे उम्मी चवंदा आहिनि। हाणे इन ॻाल्हि हिते ई जेको आहे सो ग़लति साबित थी। त हाणे जॾहिं हेठि वरी तारीख़ नई साॻी किताब में कोर्स में लिखंदा शाह साहिब सां टे किताब गॾु हूंदा। त किताब अणपढ़ियो माण्हू न खणंदो, जेको उम्मी हूंदो उहो किताब पाण सां कॾहिं बि न खणंदो। इवन जेको अणपढ़ियो माण्हू हूंदो आहे पाण सां पेन बि ॾिसंदा आहियो न खणंदो आहे। जेको दुनिया में माण्हू तव्हां मिलंदा ॾिसंदा आहियो, पढ़े लिखियल माण्हू जी निशानी आहे हुनखे डायरी हूंदी, किताब हूंदो, पेन हूंदी, ऐं जेके शयूं आहिनि जेके किताबूं पढ़ंदो रहंदो। शाह लतीफ़ सां सैरो सफ़र में या किथे बि वेंदा हुया त पाण सां टे किताब हमेशह गॾु खणंदा हुया। ठीकु आहे न, इहे जेके टे किताब ॿुधाया पाण सैर सफ़र जा शौक़ीन हूंदा हुआ। इन सयाहत सॼी सिंध जो, हिते लफ़्ज़ आहे त सॼी सिंध जो पेरे पियादो सफ़र कयो अथनि। पेरे पियादे जो मक़सदु इहो आहे त माना चपो चपो हिकु हिकु इलाइक़ो घुमी ॾिठो अथनि। जिथे बि वेंदा हुया, सचल सरमत जी जेकॾहिं वरी असां सवाने पढ़ंदा हुआसीं त जॾहिं दराज़नि में अचे थो शाह अब्दुल लतीफ़, त सचल सरमत खे ॾिसी करे ऐं हुनखे चए हुन वाल खे मुखातिब थी चवे थो कि जेकी असां शाइरी कई आहे लिख में, उहा ही अॻिते हली हुनखे ओपनली ज़ाहिर चवंदो। यानी हुनखे लफ़्ज़ हिकिड़ो चई जेको असां पुनो या देगड़ी या जेकी असां सोच रखी आहे, चाढ़ी आहे, उनजो ढकण उनखे सरेआम ही उनखे ज़ाहिर कंदो। त वाक़ई अॻिते थियो बि ईअं त सचल सरमत जॾहिं शाइरी करणु शुरू कई त हुन कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं बेबाकी सफ़ा ओपन, जो हुन ते फतवाऊं लॻी वियूं ऐं हुन ते मारण ते माण्हू अची विया। त शाह अब्दुल लतीफ़ बेटा जिथे जिथे विया, जेके बि सिंध जा माण्हू हूंदा हुया, ॾाहा शाइर अदीब मुफ़क्किर तालीमदान सियासतदान, सवाइ बादशाहनि खां, सवाइ हुक्मराननि खां, हारी नारी कुंभर लोहार, ये जेके बि शयूं आहिनि, मला जेके ॿेड़ियुनि ते ॿेड़ियूं पाणीअ ते ॿेड़ियूं हलाइनि था, उन्हनि सभिनी सां मिलियो आहे। उन्हनि सभिनी सां उन्हनि जे धंधे जे बारे में, उन्हनि जी किर्त जे बारे में मालूमात वरिती ऐं उन्हनि जी ज़िंदगीअ ते तमामु घणो ग़ौर फ़िक्र कयो, जंहिंजा मिसाल असांखे उनजे शाइरीअ में मिलनि था। हलो हलो कोरी ऐं नाज़ुक जिन जो नी, कोरी जेके कपिड़ो उन वक़्तु ठाहींदा हुया, उणंदा हुया, धागा ठाहींदा हुया कपड़ मां, उन्हनि जे ओताणनि ते, उन्हनि जी जॻहियुनि ते वञे थो, वरी उन्हनि जे धंधे खे ॾिसी करे, उनजी महिनत खे ॾिसी करे पोइ उन्हनि जा जेको आहे सो मौज़ू वारे शाइर चवे थो। इन जे करे शाह लतीफ़ खे अवामी शाइर, मज़दूरनि जो शाइर, ग़रीब हेठिएं तबिके जो शाइर, ॿिया जेके शाइर हूंदा हुआ उन वक़्तु रवाजु हूंदो हुयो त उहे दरबारी शाइर हूंदा। दरबारी शाइर मक़सदु सरकारी, माना उनखे बादशाह जे तरफ़ां इनाम मिलंदो हुयो, तूं असांजे मदह कर, असांजी तारीफ़ कर, असांजी जेको आहे सो साराह कर शेरो शाइरीअ में, त जीअं असां तारीख़ में सुठा थी करे यादि कया वञूं। जंहिंजे करे जेको आहे सो शाह लतीफ़ अहिड़े दरबार खे ठुकराए छॾियो ऐं उन्हनि बादशाह जे चवण में न आयो, पर पंहिंजे शाइरीअ खे जेको मौज़ू बणाई उहो ग़रीब मिसकिन ऐं जेके हारी नारी आहिनि उन्हनि जो। खोड़ अहिड़ा सिंपल शेर मिलंदा असांखे जेके असां किताबनि में पढ़िया आहिनि, हूअं बि ॿुधा आहिनि। उन मां ख़बर पवे त शाह साईं जेको आहे सो केॾो न हारियुनि नारियुनि जो ऐं मज़दूरनि जो ख़्यालु रखंदो हो। ऐं हाणे इहो ॿुधायोमांव हिकिड़ो शेर जे कोरियुनि जे अॾाण ते वञे थो, हलो हलो कोरीअ, कोरीअ माना कोरियुनि वटि, नाज़ुक जिन जो नींहुं, माना हुनजो जेको इश्क़ आहे, हुनजो कमु आहे, तमामु घणो नाज़ुक हूंदो आहे। उहे धागा ॻंढींदा आहिनि पाण में, या धागा ठाहींदा आहिनि कपिड़े लाइ सन्हड़ा। हलो हलो कोरीअ, नाज़ुक जिन जो नींहुं, ॻंढिन सारो ॾींहुं, हुननि जो कमु इहो आहे ठाहिणु। हो छिनण त सिखिया ई न आहिनि, कंहिंखे वेड़ाइणु, कंहिंखे जेको आहे ग़लति राह ॾेखारणु, चए थो उन्हनि वटि हलो जिन जो कमु ई इहो आहे त ॿिनि खे पाण में ठाहिनि। असांखे बि पंहिंजे ज़िंदगीअ में इहे शयूं
अमली तौर करणु घुरिजनि। पोइ चाहे असांजो पाड़ो हुजे, असांजा अज़ीज़ मिट माइट हुजनि या रिश्तेदार हुजनि, दोस्त हुजनि, केरु बि हुजनि, असांजो कमु हुजे हर कंहिं जा नियत साफ़ ठाहिण वारो कमु हुजे। अॼुकल्ह जे ज़माने में ॾिसो था, पाड़े में मिटनि माइटनि में रुॻो हिक ॿिए जा माण्हू जेको आहे सो पोइते करे रहिया आहिनि, हिक ॿिए खे जेको आहे सो नुक़सानु पहुचाए रहिया आहिनि, हिक ॿिए जूं चवंदा आहिनि सिंधीअ में टंगूं कढी रहिया आहिनि। त इहो छा आहे, पोइ अज़ाब नाज़िल थियनि था इंसान ते, इंसान खे मुख़्तलिफ़ मुसीबतूं पेश अचनि थियूं। इहो आहे असांजो पंहिंजी पाण जेको आहे सो असांखे जेको आहे नियत साफ़ न आहे। अहिड़नि माण्हुनि वटि लतीफ़ चए थो हलो जिन जो कमु ई आहे ठाहिणु ॻंढिणु, हलो हलो को जीअं नाज़ुक जिन जो नींहुं ॻंढियुनि सारो थी ॾींहुं छिनण मूर न सिकिया। लिखो भले तव्हां बेत जो, हलो हलो कोरिएं नाज़ुक जिन जो नींहुं ॻंढियुनि सारो ॾींहुं छिनण मूर न सिकिया, कॾहिं बि सिखिया ई न आहिनि। अहिड़नि माण्हुनि वटि चए थो हली वेहिजे, अहिड़नि जी सोबत हासिलु कजे, अहिड़नि खां इल्मु वठिजे, अहिड़नि जो मुरीद थिजे। सही आहे। खोड़ अहिड़ा ॿिया बि शेर आहिनि जेके छा लतीफ़ जा वक़्त जा पाबंद न आहिनि शेर, हर तबिके लाइ, हर इंसान लाइ, हर वक़्त लाइ उहो शेर आहे। उहो शेर जेको पढ़ंदो सम्झंदो साईं लतीफ़ साईं मौज लाइ चई वियो आहे। खोड़ अहिड़ा शेर आहिनि जेके शाह लतीफ़ जा असांखे इन्हनि जी हिते पाण जेको सफ़र कयनि उन में सॼे सफ़र में जेको कुझु ॾिठनि त उहो सॼो पंहिंजे शाइरी में पलटियूं। पाण ज़िंदगीअ में जोद हल हलां ऐं मंज़िल ते पहुचण, ऐं मंज़िल खां पोइ मक़सदु ई रखण खे तरजीह ॾियनि था। ईअं न आहे त मंज़िल मिली वञे त बसि माण्हू बेकार थी वञे, पोइ वरी कंहिं न कम जो थिए। मंज़िल मिलण खां पोइ बि पंहिंजो पाण खे चए थो तव्हां वेही न रहो ऐं अञा हुनमें जुस्तजू रखंदा रहो। अहिड़े हिसाब सां हिकिड़ो ॿियो सिंपल शेयर अथसि, अहिड़े हिसाब सां खोड़ अहिड़ा शेर अथसि शाह लतीफ़ जा जिन जे लाइ असांखे उन्हनि जे जीअं हाणे जेको आहे मलाह तुंहिंजे बकरीअ में अची चोर चढ़िया, उहो अंग्रेज़नि जे दौर जी ॻाल्हि करे थो त तुंहिंजे मुल्क में दाड़ियल खोरू अची विया आहिनि, ॿिया हुकुमरान अची विया आहिनि, होशियारी मकड़ी आहे न मुल्क, सम्झो। त अहिड़े हिसाब सां ख़बरदार सियासी हिसाब सां असांखे ख़बरदार करे वियो आहे। पाण ज़िंदगीअ जे आख़िरी हिसे में ज़िंदगीअ जा जेके आख़िरी 10 साल अथसि उहे पोइ पंहिंजे ॻोठ खे छॾे, पंहिंजे वाल साहब जे वफ़ात खां पोइ ॻोठ खे छॾे करे अची उन भिट ते आबाद थिया। पाण खे ख़बर पइजी वञे त मुंहिंजी ज़िंदगीअ जो हाणे आख़िरी हिसो आहे। पोइ जेको आहे जेका शाइरी आहे उहा सॼी पाण फ़क़ीरनि खे लिखाई अथनि, ऐं जेका हुते फ़क़ीर वेहंदा हुआ, जेके माण्हू हुन खां मिलण ईंदा हुआ परे परे खां, उन्हनि जी हिदायत कंदो उन्हनि खे, ऐं उन्हनि खे उन्हनि जी इस्लाह कंदो। शाह लतीफ़ जे बारे में कन आलमनि जीअं त ॿुधायोमांव किन उन्हनि खे उमी चयो आहे, उमी वारी ॻाल्हि ग़लति थी वई साबित, ऐं कन वरी हुनखे अगानो आलम चयो आहे, मुकमिल आलिम इल्मु माना जेके बि इल्मु हुयो आहे तक़रीबन दुनिया वारा। कुझु इल्म अहिड़ा आहिनि जेके उस्तादनि खां सिखबा आहिनि, कुझु इल्म अहिड़ा आहिनि जेका ज़िंदगी असां पाण सेखारींदी आहे, कुझु इल्म अहिड़ा आहिनि जेके असां हिन आबोहवा मां हिन माहौल मां सिखंदा आहियूं, कुझु शयूं ॾिसंदा आहियूं उन्हनि मां असां पाण सिखंदा आहियूं। जेके शयूं आहिनि पाण 50 साल 53 सालनि जी उमिरि में भिट ते अची वेठा ऐं सॼी शाइरी खे कंपाइल करणु शुरू कनि, गॾु करणु शुरू कनि फ़क़ीरनि जे ज़रिए। या लतीफ़ जा ॿिया खोड़ अहिड़ा आहिनि, पंहिंजे नियत खे ॾिसो हिन में ई अथव लास्ट में अखर पढ़ो लफ़ जो ॿिया वर्ग सभु विसार अंदरि तूं जार पना पढ़ंदे केतिरा। त इन में बि साईं जेको आहे सो पंहिंजी नियत साफ़ करण जी ॻाल्हि करे थो। जाओ जेकॾहिं बेत हिकिड़ो वठूं त उन में ॾिसो त हर तबिको ईअं सम्झंदो त मूं ॾे शइ थियल आहे, ततीअ थधीअ का आहे, इन मौसम खे वक़्त खे न ॾिस, इहो न ॾिस अॼु न कर सुभाणे कयां ईअं कयां, ततीअ थधीअ का आहे कान ई वेल वेहनि, वेल माना वक़्तु, मौसम खे न ॾिस, ज़रियनि खे न ॾिस, सिखण जी कर, इल्मु हासिल करण जी कर, बहाना न बणा त अॼु हीअ आहे, अॼु थधि आहे, अॼु गर्मी आहे, अॼु सर्दी आहे, अॼु हीअं आहे, अॼु हू थी वियो, अॼु शादी आहे, अॼु गमी आहे। ईअं दुनिया में जेसि ताईं इंसानु रहे थो इहे शयूं असां सां ॻंढियल आहिनि, दुख सुख मुसीबतूं ख़ुशियूं गम इहे जेके आहिनि सभु आहिनि, जॾहिं इन्हनि खे पासे ते रखो ऐं ततीअ थधीअ काहींदो आहे हारीअ खे चवे थो ज़ाहिरनि पर आहे सभु कंहिंजे लाइ हिन में सबक़ु।
कतीअ थदीअ का आहे कान ई वेल भेण जी मता थियई ऊंधा मता वक़्तु गुज़री वञई ज़िंदगी ख़त्म थी वञी अची मौत जे वेझो पहुची मता थियई ऊंधा पेर न लही पिरीअ जो उन मक़सद खे पहुची न जंहिं मक़सद लाइ तूं पैदा कयो वियो आहे पंहिंजे पीढ़ी पंहिंजे महबूब पंहिंजे पालणहार पंहिंजे रब खे पंहिंजे ख़ुदा खे राज़ी करे वठी हिन दुनिया में रही करे अहिड़ा नेक अमल करे ऐं उन जे लाइ जेके बि रुकावटूं अचनि थियूं जेके बि शैतानी विसवसा अचनि था उन्हनि खे न ॾिस मौसमुनि खे न ॾिस ततीअ थधीअ काईंदो हल न त पोइ वरी पछताइणो पवंदई पहिरीं जो जेको आहे पेर बि नसीब न थींदई हुनजो दीदार बि नसीब न थींदई ऐं पोइ अलाह ताईं दुनिया में मोकिलियो आहे ज़िंदगी ॾेई करे चांस हिकु दफ़ो मिलंदो आहे उनखे सम्झो ऐं पंहिंजे महबूब खे ॾिठो राज़ी कंदा हुआ त पाण कनि हुनखे आलमनि जेको आहे सो यगानो आलम सॼो आहे तारीख़ ॼाणनि ऐं पहिरियां वारा जेके हुआ उन्हनि हुनखे उमी सॼो आहे उमीअ जो मक़सदु ॿुधायोमांव त जीअं उमी माना अणपढ़ियल पर छा साईं जी शाइरी फ़िक्र मां महसूसु कंदो तव्हां त इहो कंहिं अणपढ़े जो कमु न आहे जो एॾो वॾो फ़िक्र पंहिंजे शाइरी में ॾेई वञनि ऐं अहिड़ी टेक्निक सां जेको क़ुर शरीफ़ जे आयतुनि खे सिटुनि खे पंहिंजे शाइरी में शामिलु करणु वहदहू ला शरीक लहू जन कयो जन अहिड़े हिसाब सां खोड़ शयूं अहिड़ियूं ॾिसंदासीं छो की अमन कल्याण में त उहे असांखे मिलंदियूं छा था पढ़ियल लिखियल हुयो दुनियावी तालीम हासिलु कई थी दीनी तालीम हासिलु कई थी पोइ जेके वॾड़नि खां इल्मु मिलियो त उहो जेको आहे हासिलु कयो अथई सभु शयूं हुनजे तारीख़ में मिलनि थियूं ज़िंदगीअ जा आख़िरी 10 साल पाण भिट माना वारीअ जो कड़ो जेके इलाइक़े में जेको इलाइक़ो छा साईं जे ॻोठ जे भरिसां सुई कंदड़ खां भिट पोइ उते हिकिड़ो खबड़ वण हूंदो उन खबड़ जे वण हेठां पंहिंजो मस्कन बणाइनि रहण जी जाइ बणाइनि पोइ घर ठाहिराइनि मस्जिद ठाहिराइनि पाण उन मस्जिद में सुन्नत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुताबिक़ पाण उन मस्जिद जे अॾावत में हिसो वरितो ठीकु आहे न उन मस्जिद खे पाण जेको आहे पंहिंजे हथनि सां गारो वेंदनि सिरूं खईंदनि ऐं वरी पाण उन मस्जिद में नमाज़ जा पेशमाम थी रहिया सही आहे त पाण उहे 10 साल ज़िंदगी जा आख़िरी जेको आहे उते गुज़ारिया अथनि ऐं पोइ 1752 बमुताबिक़ 1165 हिजरी में वफ़ात करे विया भिट ते सिंध जा माण्हू भिट धणी लालो लाल लतीफ़ या ॿियो जेको लफ़्ज़ आहे हिते लाखिणो लफ़्ज़ जी कलम माना ॿुधाई मां वरी ॿुधायां कीमती हीरो लाखिणो लतीफ़ चवंदा आहिनि ऐं बिदशादनि ॾींहं ते सदाईं जेको आहे सो संदसि मेलो लॻंदो आहे छा साईं जेका शाइरी आहे उहा तमामु लाफ़ानी न खुटंदड़ हिकु दफ़ो पढ़ंदो तव्हांखे उहो शेर तव्हांजे सोच अकुल जे मयार मुताबिक़ तव्हांखे माना ॾींदो वरी तव्हां हुनखे पोइ देरि सां पढ़ंदो वरी तव्हां हुनखे सफ़ा इल्मु हासिलु करे पोइ पढ़ंदो त तव्हांखे हर दफ़े नई माना नयूं तजसुस नओं फ़लसफ़ो ॾींदो ॿार हुनखे पढ़ंदो हुनखे ॿार वारी सोच जे मुताबिक़ सम्झ में ईंदो उहो शेर जवान पढ़ंदो हुनखे जवानी वारे हिसाब सां बुज़ुर्ग पढ़ंदो हुनखे बुज़ुर्ग तहक़ीक़ कंदड़ जेकॾहिं हुनखे पढ़ंदो त हुनखे उहो आहे माना छा साईं जी शाइरी असांजो लाफ़ानी हिकिड़ो दस्तावेज़ आहे न खुटंदड़ हिकिड़ो खज़ानो आहे इहो सभु कुझु हिन में सवाने में लिखियलु अथव तव्हां कंहिं बि वक़्तु यूट्यूब चैनल ते मां लिंक तव्हां ॾे मोकिलियां थो अपलोड कयां थो हीउ जेको आहे सो पोइ तव्हां हुन ते वञी तव्हां कॾहिं केॾी महिल विसरी वञे का शइ तव्हां उहो विडियो ॾिसी करे हुनजो ई तव्हां हुन शयूं ॾिसी सघो था हिन में जेको पहिरियों शेर आहे शाह लतीफ़ जो हुन किताब में ॾिनो सा सिट नसारिन किताब खोलियो पेज नंबर 99 सा सिट नसारिन अलफ़ जंहिंजे अॻु उहो इल्मु ई नथा हासिलु कनि सिट माना लाइन कतार सारिन माना यादि कनि ज़िक्र कनि उहा वाट ई नथा अचनि जेके बदिरा माण्हू आहिनि ग़लति रस्ते ते अची विया आहिनि ऐं ग़लति ॻाल्हियुनि ते हलिया विया आहिनि उहा वाट ई नथा अचनि उहा रस्तो ई नथा वठनि अलफ़ जंहिंजे अॻ में जंहिंजे अॻियां अलाह आहे जंहिंजे वाट ते
सिलेक्ट करण वारो मालिक ख़ालिक पाण आहे। नाहक निहार हरू भरू अजायूं ॻाल्हियूं करण, अजायनि दरनि ते वञी झुकण, मुख़्तलिफ़ मज़हबनि जो ॾिसंदा रहंदा। इस दुनिया में ही कायनात ही मखलूक पंहिंजे पंहिंजो इंसान पाण वजूद खे ॾिसी करे इहो तो फिक्र नथो करे त जो ख़ालिक मालिक हूंदो हरू भरू वञी बुत पूॼनि था, अजायूं ॻाल्हियूं कनि था। नाहक निहारनि पना ॿिया परींहं लाइ अजाया इल्मु वधंदा सिखंदा, अजायूं वधंदा ॻाल्हियूं कंदा, परींहं खे हासिल करण लाइ, अलाह खे ॻोल्हण लाइ, उनखे राज़ असुल जेको रस्तो आहे वहदानत वारो हिकिड़ाई वारो उहो वठनि ई कोन था ऐं माण्हू भटकियल आहिनि। ऐं असुल रस्ते ते अचनि त उनखे हर शइ सम्झ में ईंदी, पोइ इहे जेके किताबी बहस आहिनि उन माण्हुनि जी जांच थींदी। थैंक यू। इंशाल्लाह तव्हांखे जेको आहे सम्झ में अची वेंदो। ठीकु आहे, केॾी महिल बि तव्हां हिनखे ॾिसी सघो था, हिन मां फ़ाइदो हासिल करे सघो था। हाणे